Audio Jungle. Audio Jungle. Done. News. नाज़रीन, लालूरंग शहर जे गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी मॉडल स्कूल में टियों सालानी साइंसी मेलो मुनक़िद कयो वियो, जंहिंमें लालूरंग वॻण वार ऐं भरपासे जे सरकारी ऐं गैर सरकारी तालीमी इदारनि जे शागिर्दनि, उस्तादनि ऐं वालिदीन, मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻुवाननि ऐं शहरियुनि जी वॾे तइदाद में शिरकत। साइंसी मेले में रखियल मॉडल्स ॾिठा ऐं मॉडल्स बाबति शागिर्दनि खां ॼाण हासिल कई। स्कूल में क़ाइमु कयल साइंसी मेले में ज़रई ज़मीन, बाग़, ॻोठ, खूर्दबीन समेत मुख़्तलिफ़ मशीनुनि, भेटाई, क़ाइद आज़म, खैबर पास, कोरोना वायरस, स्कूलनि ऐं ॿियनि तारीख़ी जॻहुनि जा मॉडल तफ़सीली ऐं ॼाण जो मर्कज़ रहिया। उन साइंसी मेले में सुबुह खां शाम ताईं शागिर्दनि, उस्तादनि, वालिदेन, सहाफ़ियुनि, शहरियुनि, मुख़्तलिफ़ जमायतुनि जे अॻुवाननि जे अचण जो सिलसिलो जारी रहियो। उन मौक़े ते डायरेक्टर तालीम लाड़काणो गुलशेख सुमरो, प्रोफेसर ज़मीर हुसैन चांडियो, गस्ता अॻुवान ज़काउद्दीन अबड़ो, प्रोफेसर गदा हुसैन बिरोई, तालीमी माहिर अयाज़ तुन्यो, कामरेड ज़ुल्फ़कार अली बिरोई, पीपी अॻुवान साजिद हुसैन तुन्यो, उस्ताद अब्दुल वहीद चांडियो, ज़फ़र अली मुगेरी, मोहम्मद अली मुगेरी, हेड मास्टर गर्ल्स प्राइमरी मॉडल स्कूल लालूनाग ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त स्कूल इंतिज़ामिया ऐं शागिर्दाणियूं जसुल आहिनि जो हिननि गुज़िरियल हिकु महीने खां हिन साइंसी मेले में रखियल मुख़्तलिफ़ मॉडल तयारु कया ऐं शिरकत कंदड़नि खे मालूमात फ़राहम कई। हुननि चयो त सिंध जे हर नंढे वॾे तालीमी इदारनि, स्कूलनि, कॉलेजनि ऐं यूनिवर्सिटियुनि में अहिड़ा सेहतमंद प्रोग्राम थियणु घुरिजनि। हिननि प्रोग्रामनि सां शागिर्दनि में उत्साह पैदा थिए थो, जंहिंसां हिननि जी ज़हनी ओसर पिणु थिए थी। उन मौक़े ते गर्ल्स प्राइमरी मॉडल स्कूल जे शागिर्दनि खे नक़द इनाम ऐं मेडल पिणु ॾिना विया।